नाज़रीन, शिकारपुर में इनाम याफ़्ता ॾोहारी मेहराब शहर हथियार फिटा करे पाण खे कानून हवाले करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॿुधण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि महबूब बलोच। जी महबूब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अॼु शिकारपुर में जेको आहे 3 लख इनामी याफ़्ता ॾोहारी ऐं मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल जवाबदार पंहिंजो पाण खे जेको आहे पुलिस आॾो पेश कयो आहे। हिन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॻाहेजा थाणे जी हद में ॾोहारी मेहराब शहर जेको आहे पुलिस आॾो पाण खे सरेंडर कयो। उन सिलसिले में SSP शिकारपुर मोहम्मद कली मलिक पंहिंजी ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॾोहारियुनि ख़िलाफ़ जेके कार्रवायूं आहिनि उहे जारी आहिनि ऐं पुलिस प्रेशर में अची जेको आहे ॾोहारी मेहराब शहर पाण मुरादो पुलिस वटि पेश थियो आहे। हिन ॾोहारियुनि मथां हिन ॾोहारीअ मथां जेको आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा संगीन केस दाख़िल आहिनि, जॾहिं त हिन मथां सरकार पारां 3 लख इनाम पिणु मुक़ररु थियल आहे। हुकूमत जी सरेंडर पॉलिसीअ तहत पुलिस वटि पेश थींदड़ ॾोहारियुनि सां केस में रिआयत कई वेंदी। इहो SSP जेको आहे कली मलिक जो चवणु हुयो ऐं हिन वधीक ॿुधायो त खुलियल हुन ॾोहारियुनि खे पैगाम ॾिनो त जेकॾहिं हू ॾोहनि जी दुनिया छॾे करे पंहिंजो पाण खे पुलिस आॾो पेश कंदा त जेका आहे हुननि सां कानून मुताबिक़ रिआयत कई वेंदी ऐं हू पंहिंजे अंजाम जो जेकॾहिं हुन चयो त जेकॾहिं पाण खे पुलिस आॾो पेश नथा कनि त पंहिंजे अंजाम जो इंतज़ारु कनि। प्रेस कॉन्फ्रेंस में ASP सिटी आसिफ खरल, SHO अख्तर अबड़ो ऐं SHO ॻाहेजा जंहिं वटि ॾोहारीअ पाण खे सरेंडर कयो हो तालिब हुसैन में उहे पिणु मौजूदु हुया। जी महबूब बलोच, महिरबानी अव्हां जी।